अदा आख़िर जुमे जी राति थी वरी हिन जो कमु शुरू कयो ॻाईंदे वॼाईंदे झूम ते वरी हिन नओं अंदाज़ जेको आहे कयो इन बि बादशाह हिन ते मजबूर थी पियो हैरान थी पियो वरी हिन खां पुछे हिन चयसि बादशाह सलामत मूंखे ॿियो सभु कुझु अलाह ॾिनो आहे मूंखे जेको ॾियणो अथई त मूंखे सिर्फ़ु पंहिंजो महबूब लाल बादशाह ख़बर जी मां इहो लाल बादशाह आयो तोखे अदा हुनखे लाल बादशाह जंहिं महिल मिलियो हीअ लाल बादशाह सां मिली ऐं ॾाढो पाण में ख़ुशि थिया एतिरो ख़ुशि थिया जो हिननि जा जेके बि दर्द आहे हिननि जा जेके बि ॾुख आहे उहे सभु हिकु घड़ीअ में पल में हुननि जा सालनि जा मिटिजी विया ॼण हिननि इहे ॾुख ॾिठा ई कोन हा उहो हुन ते आशिक़ हुई उहो हुन ते मजबूर हो हू हुनखे रस्तो वाट ॾेई इहे लफ़्ज़ ते लुड़ंदो लहारो थियो वरी नूर परी जेका आई हिनखे पंहिंजे रस्ते वाट ते आणे ऐं हिनखे मंज़िल ताईं पहुचाई वरी जो पाण में मिलिया त हाणे हिन जी त मोहबत अञा कुंजी कुर्फ़ कड़ो जीअं थींदो आहे हीअं कड़िजी वई अदा उतां केर सां उहो रवाना थिया मंज़िलूं माणे अची पंहिंजे बादशाहीअ में पाता ॾाढो बादशाहीअ पंहिंजे में ख़ुशि गुज़ारींदा हुया ऐं उते रहिया पिया हुया अलाह उन्हनि खे विछड़ियलनि खे मिलायो कीअं मिलायो तकलीफ़ुनि सां मिलायो ॾुखनि सां मिलायो हमदर्दीअ सां मिलायो ॾस सां पंध सां पर तव्हां खां बि के अहिड़ियूं ॻाल्हियूं विञाइजनि तव्हांखे नथियूं लभनि त तव्हां कंहिं ॿिए खां पुछो उनजो रस्तो तव्हांखे मिलंदो उन मंज़िल ताईं तव्हां पहुचींदो तव्हांजी कहिड़ी बि दिलि जी तमन्ना हुजे ईअं न आहे इन में कई ॻाल्हियूं आहिनि नौकिरियूं आहिनि मज़ूरियूं आहिनि प्रोग्राम आहिनि शादियूं आहिनि कारोबार आहिनि पर हर शइ हूंदी अथव महिनत सां जफ़ा कंदव ॻोल्हींदव अॻिते निकिरंदो त तव्हांखे हर शइ मिलंदी तव्हांजो दिमाग़ बि कमु कंदो अकुल बि कमु कंदो ऐं तव्हां तरक़ी बि कंदव निकिरी बि वेंदव बाक़ी जेकॾहिं इते ई पिया सोचींदव हिनखे फेराईंदव त जा चरिया थी वेंदव जा बुखूं काटे मरी वेंदव जा हीणा हाल थी वेंदव तरक़ी कोन मिलंदव कारोबार कोन मिलंदव अदा मां तव्हांखे वेंदे वेंदे इहा वरी ॻाल्हि कंदुसि महिरबानी करे मुश्ताक परदेसीअ जे चैनल खे तव्हां जेको आहे लाइक कयो था पर हुनखे लाइफ कोन था कयो ॿई लफ़्ज़ इहे गॾु कयो इन जा पैसा कोन पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी ऐं यूट्यूब चैनल जेको हिन जो आहे मां हिन खां अॻे जेके हीअ वॾियूं कहाणियूं हिन खां अॻे जेके मां मोकिलियूं आहिनि उन्हनि कहाणियुनि जा 5 पार्ट अथव मां अॻु में उन्हनि में बि ॻाल्हि थोरा इहा चई चुको आहियां पर वरी बि तव्हां उन्हनि खे ॾिसो थी सघे थो मथां का मूं किथे ॻाल्हि पार्ट जी न बि कई हुजे तव्हां खां रहिजी वियो हुजे पर उहा पूरी कहाणी अथव उन जा 5 पार्ट ॾिसो वरी ॿीअ जा ॾिसो हिन जा बि तव्हां ताईं 5 पार्ट मां मोकिले चुको आहियां इहो अॼु जेको किसो हुयो लाल बादशाह ऐं हीरा राणीअ जो छा ग़रीब छेणा मेड़ींदो छा हुनखे थियो वरी छा वरी बादशाह वञी किथे पतो वरी बादशाह मूं वरी कीअं ॾिसो केॾा कछाड़ा ॾुख थी विया ग़म थी विया ख़ुशियूं मटिजी वियूं वरी विच में ॾुख अची विया वरी मंज़िलूं माणे वरी हुननि वञी पंहिंजी मंज़िल हथु कई वरी हुननि खे ख़ुशियूं मिलियूं मां तव्हां भाउनि खे दोस्तनि खे तव्हांजा अलाह ई अलाह रसूल कंदो मदीने वारो साईं कंदो जेके बि तव्हांजा जाइज़ कम आहिनि जेके बि तव्हां जूं हमदर्दियूं ॾुख आहिनि सभु उहे ख़तमु थी वेंदा ऐं जाइज़ कम जा तव्हांखे रब साईं तव्हांजी मदद कंदो तव्हां जूं दिलि जूं उमेदूं पूरियूं थींदियूं तव्हां बि ईअं पंहिंजूं मंज़िलूं माणे पंहिंजे दिलनि जूं तमन्नाऊं पंहिंजा महबूबात करे ऐं पंहिंजूं मन जूं मुरादूं पूरियूं कंदव रब करीम तव्हांजी मदद कंदो ऐं इनशाअल्लाह महिनत सां तव्हांखे फल मिलंदो तव्हां पंहिंजी हिमत अफ़ज़ाई जेको आहे हीणी न ॿोलियो हीणी न छॾियो के ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके हिकिड़े लफ़्ज़ ते बि तव्हांखे ॿुॾलनि खे तारे वेंदियूं आहिनि पोइ तव्हां कंहिं न कंहिं ॻाल्हि ते हलंदा रहो ऐं महिरबानी कयो पंहिंजे यारनि दोस्तनि जो ख़्यालु रखो पंहिंजे अबे अमर जो ख़्यालु रखो पंहिंजे भाउनि भेनरुनि जो ख़्यालु रखो पंहिंजे कंहिं बीमार जा हमदर्दी थियो कंहिंजा ॾुख लोयाल हुजनि उन्हनि सां हमदर्दी कंदव तव्हां उन्हनि सां कंदव त तव्हां सां रब करीम हिकिड़ी हुननि सां कंदो तव्हां सां 10 कंदो छो त अलाह करीम ख़ल्क़े हिन दुनिया में असांखे आंदो आहे इहो बि त अलाह हुयो न हीरे मां बादशाह थी वियो शहज़ादो छोकिरो थी वियो वरी नागु हीरे मां थी वियो छोकिरे मां नागु थी वियो उहो कंहिं कयो उहो बि अलाह करीम कयो ठाहिण वारो बि उहो वधाइण वारो बि उहो मुंहिंजो रब करीम अथव जेको ॾेई न पचारे
खज़ाननि जो मालिक आहे उहो जेको अमीर मां ग़रीब करे ग़रीब मां अमीर करे। पर यार मोहबत जो जहान हीउ वक़्तु तंग आहे तमामु। जेको हीउ वक़्तु हले पियो थो हिन वक़्त जे हिसाब सां गुरबत जे हिसाब सां रब करीम पियो थो हलाए भाऊ। बाक़ी साह सुकी विया आहिनि। हींअर इंसान जी ज़िंदगी जेका 100 साल उमिरि थींदी उन 100 साल जे बजाए हींअर तव्हां ॾिसो था कंहिंखे अटैक थी पए, को माण्हू पंहिंजे ॾुखिये में फाह विझी इन पेट जे लाइ पंहिंजे ॿकियनि जे पेट भरण जे लाइ हुननि खे उहो कोन्हे जो पंहिंजी ज़िंदगी सुकून फाह खाई वीचारा ईअं पंहिंजो अंत हाले था वञनि। महिरबानी कयो हीउ मुश्ताक परदेसीअ जो चैनल जेको अथव सब्सक्राइब करे पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो। इन में पैसा कोन हूंदो आहे, मुफ़्त जी शइ आहे। हीअ कहाणी बि मज़ेदार कहाणी अथव, मन मोहींदड़ कहाणी अथव। बीराणी वारी उन जा बि 5 पार्ट अथव। उन खां अॻु में जेका मूं तव्हां ॾे मोकिली उन जा बि 5 पार्ट अथव। इहा तव्हां ॻाल्हियूं पूरियूं कंदा अचो ॾिसंदो। मूं फ़क़ीर खे मान ॾियो। मां तव्हां दोस्तनि जे लाइ जे अहिड़ियूं ॻाल्हियूं पुराणे दौर जूं अहिड़ा यादगार हिन में तव्हांजा यादगार बि थींदा, तव्हां अकुलमंद बि थींदव, तव्हां हिननि ॻाल्हियुनि मां पिराईंदव। जे हे ॻाल्हियूं तव्हां पंहिंजे ज़हन में रखंदव त तव्हांजे वार खे बि लोॾो न ईंदो, तव्हां तकलीफ़ूं बि न ॾिसंदव। अलाह ऐं अलाह रसूल कंदो तव्हांजे दिलि जूं तमनाऊं, तव्हांजे मन जूं मुरादूं जेके बि हूंदियूं मदीने वारो साईं कंदो तव्हां जूं पूरियूं थींदियूं। अस्सलामु अलैकुम।